आहे त बाबा मां जाइ दुकान ठाराइण मूंसां ॾाढो ज़ुल्म थो करे वञे, बसि सहन नथा असांखे। मां पाण सिलाई कंदी आहियां, मुंहिंजो घर वारो नौकिरी ते सरकारी, माशाल्लाह मूंखे 4 नियाणियूं आहिनि। बसि असां जॻह सुठी ठाही आहे, बसि उन्हनि खे साड़ आहे त इहे असांखे दुकान ॾियो, हीअं कयो। उहे असां पंहिंजा ई निराणी आहिनि। इहो था चवनि त माना इहो दुकानु असां नंढियुनि खे कढी ॾिनो आहे दुकानु शइ जो, त हलाइनि था। उन्हनि खे ॿारनि खे झलनि था, इन्हनि खां शइ न वठो। हीअं न कयो। काउंटर मुंहिंजो भञी विया आहिनि, मुंहिंजो 50,000 मोबाइल खणी विया आहिनि, पैसा खणी विया आहिनि, मार धमकियूं ॾिनियूं अथऊं, पिस्टोलनि सां मूंखे हयां ते गुंदा कयो, उजूं मूंखे मारा ॾिनियूं अथई, पिस्टोल छोरा खणी आया आहिनि सभु। मूंसां एॾो ज़ुल्म। मुंहिंजो हिकिड़ो मर्द इनखे FIR कटे, इनखे थाणे में सचूं हणजनि, इन्हनि खे मूंखे इंसाफ़ ॾेई वञे। पुलिस तावन करे दो तुम्हारी? पुलिस घटि थी करे, वठे थी, छॾे थी वञे माण्हू। हाणे मां SP साहब ॾे आई आहियां, मां चवां बाबा मुंहिंजी जल्दी कर, मूंखे दरख़्वास्त ॾे, मां वञा पंहिंजो FIR कटायां, उन्हनि खे ॿधरायां, सचूं हणायां। हुन मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। मां हुनजा 10 माण्हू मां असां ज़ाल मुड़ुस बीठा आहियूं। मुंहिंजो कलाक सां ॿियो कोई बि न, 4 नंढियूं नियाणियूं। एॾो सियाल अठवा रेशम करी नथो धीरो पर मसलो इहो आहे जो मूंखे ॾाढो यरगमाल करायो आहे पाड़े वारनि। जाइ वाए महिनत करे मां सुठी ठाही आहे, ॾींहुं राति। हाणे उन्हनि जो पाड़े वारा मूंखे सहन कोन था। असां शरीफ़ माण्हू, असर असूक वारा माण्हू आहिनि, ॿियनि ॿियनि टाइप माण्हू आहिनि, उन्हनि सां माण्हुनि जा वास्ता आहिनि, अहिड़े ॾिंगनि माण्हुनि जा या अहिड़े माण्हुनि जा वास्ता आहिनि जो मूंखे हुते यरगमाल कनि था, ब्लैकमेल कनि था। घर में मुंहिंजे घिरी आया ॾाढो भॼ रहा कयूं, मूंखे चवनि था जाइ छॾ या कब्र यानी असांखे दुकान ॾे या छा कर। मां हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहियां, महिनत कई आहे, माना राति ॾींहुं जदोजहद करे मां कमाई थो। वाइफ सिलाई कंदी आहे, राति ॾींहुं महिनत, को फज़ूल ख़र्चु असां में फाल्ट न आहे। कोई असां सिगरेट बि न पींदा आहियूं, पर ॻाल्हि इहा आहे त असां मूंखे माण्हू सहन नथा। पाड़े वारा जो हुननि जो कारनामा आहिनि उबता। असां नेक निमाज़ी माण्हू 24 कलाक मस्जिद में मौलवी तव्हां फतवा ॾींदा, पर ॿिए नंबर टाइप माण्हू उन असर असूक माण्हू तालुकात वास्ता ॾिंगनि माण्हू था, त मां कंहिंजो नालो खणा। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मूंखे हक़ु कयो वञे ऐं मुंहिंजी मदद कई वञे, उन्हनि यानी की इंसाफ़ कयो, जांच कयो, यानी की उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। मूंखे यरगमाल करनि था हर वक़्तु अची मूंखे, मां अकेलो सरां, कोई मुंहिंजो हिते वारिस न आहे। रते दरे में परदेस माण्हू, सिर्फ़ु मुंहिंजूं 5-6 नियाणियूं, 7 घर वारी, 8 माउ पीउ, कोई बि न आहे असांजो हिते।